वलक़द इख्तरनाहुम अला इल्मिन अलल आलमीन फ़अतैनाहुम मिनल आयाति मा फ़ीहि बलाउम मुबीन इन्ना हाउलाइ लयक़ूलूना इन हिय इल्ला मौततुनल ऊला वमा नहनु बिमुनशरीन फ़अतू बिआबाइना इन कुन्तुम सादिक़ीन अहुम खैरुन अम क़ौमु तुब्बइन वल्लज़ीना मिन क़ब्लिहिम अहलकनाहुम इन्नहुम कानू मुजरिमीन फमा खलक़ना अस्समावाति वल अर्ज़ वमा बैनहुमा लाइबीन मा खलक़नाहुमा इल्ला बिल हक़्क़ि वलाकिन्न अक्सरहुम ला यअलमून इन्न यौमल फ़स्ल मीक़ातुहुम अजमईन यौम ला युग़नी मौलन अम मौलन शैअन वला हुम युनसरून इल्ला मन रहमल्लाह इन्नहु हुवल अज़ीज़ुर रहीम इन्न शजरतज़ ज़क़ूम तआमुल असीम कलमुहल यग़ली फ़िल बुतून कग़लियिल हमीम ख़ुज़ूहु फ़अतिलूहु इला सवाइल जहीम थुम्म सुब्बू फ़ौक़ रअसिही मिन अज़ाबिल हमीम ज़ुक़ इन्नक अंतल अज़ीज़ुल करीम इन्न हाज़ा मा कुन्तुम बिही तमतरून इन्नल मुत्तक़ीन फ़ी मक़ामिन अमीन फ़ी जन्नातिन व उयून यल्बसून मिन सुंदुसिन व इस्तबरक़िन मुतक़ाबिलीन कज़ालिक फ़ज़व्वजनाहुम बिहूरिन ईन यदऊन फ़ीहा बिकुल्लि फ़ाकिहतिन आमिनीन ला यज़ूक़ून फ़ीहा अल-मौत इल्ला अल-मौततल ऊला व वक़ाहुम अज़ाबल जहीम फ़ज़लन मिन रब्बिक ज़ालिका हुवल फ़ौज़ुल अज़ीम फ़इन्नमा यस्सरनाहु बिलिसानिका लअल्लहुम यतज़क्करून फ़र्तक़िब इन्नहुम मुर्तक़िबून अल्लाहुम्मा सल्लि अला दुनिया जी इज़्ज़त ॿी दीन जी इज़्ज़त ॿ इज़्ज़तूं आहिनि अल्लाह ताला दुनिया खे बि इज़्ज़त ॾिनी आहे दीन खे बि इज़्ज़त ॾिनी आहे दुनिया में माण्हू दुनिया सां इज़्ज़त वारो थींदो ऐं दीन सां माण्हू दुनिया ऐं दीन में इज़्ज़त वारो थींदो छाकाणि त दीन बि हिन दुनिया में अमल जी शइ आहे इस्तेमाल जी शइ आहे जहिड़ी तरह दुनिया हिन जहान में अमल जी शइ आहे इस्तेमाल जी शइ आहे दीन बि ईअं अमल ऐं इस्तेमाल जी शइ आहे ऐं इहे ॿई मेयारी शयूं ऐं मतबरो आहिनि तंहिं करे मेयारी शइ जे ऐं मथां शइ जे तालुक सां इंसान खे मथां ई हासिल थींदी दुनिया सां बि माण्हू खे मथां ई हासिल थींदी दीन सां बि हासिल थींदी बाक़ी दुनिया आहे आख़िरत जे मुक़ाबले में माना दुनिया जो जहान जॾहिं पूरो थींदो पोइ आख़िरत शुरू थींदी पोइ दुनिया खुटी वई पोइ दीन दुनिया जी इज़त बि खुटी वई छो त दुनिया जी इज़त दुनिया जे हुदूद में महदूद उन जे हाते में घेरियल हुई बंदि थियल हुई जॾहिं माण्हू दुनिया खां टपियो परते वियो
त पोइ उनजो मिसाल अहिड़ो आहे जीअं हिकिड़ो बादशाह हुजे, तख़्त ते वेठो हुजे, वॾे इज़त वारो लश्कर तमतराक वारो, पर पोइ जॾहिं उन पंहिंजे हुदूद खां ॿाहिरि निकिरी वियो त पोइ उते सिर बचाव जी हुनखे लॻंदी। जेकॾहिं असबाब सिर बचाव जा हूंदसि त बची वेंदो न त हलाकत में। ईरान में बादशाह हुयो, वॾे में वॾो बादशाह हो, ख़ासो ॾाढो, वॾी इज़त तमतराक हुयो। इनकलाब आयो, ईरान मथां निकिरी वियो, पोइ ॿिए हंधि वञी फ़क़ीर थी रहियो, कुझु मिल्कियत दौलत हुयसि, उहा आई बादशाही थी वई। दुनिया जे जहान में ई जॾहिं माण्हू हिकिड़े तबक़े खां निकिरी ॿिए तबक़े ॾे वञे थो, ओॾां वारी हालत हिन सां गॾु नथी रहे त पोइ दुनिया जे जहान में जेका बि इज़त आहे उहा आख़िरत ॾे गॾिजी कान हलंदी। बाक़ी दीन उहा बि दुनिया जी शइ आहे, छो त दुनिया में जेको कमु कबो सो दुनिया जो आहे, तंहिं करे दीन बि दुनिया जी शइ आहे। जीअं दुनिया पैसो ॾोकड़ माल मिल्कियत दुनिया जी शइ, तीअं दीन रोज़ो निमाज़ ज़िक्र सलात इज़त नेकी भलाई इहा बि दुनिया जी शइ आहे, छो त हासिल जेका जाते कबी उतां जी शइ चइबी, पर उनजी मंज़िल ॾुघी थी पई आहे। अलाह ताला खे मंज़ूर हुयो त मां अहिड़ी हिकिड़ी मखलूक पैदा करियां जेका मूंसां अॻिते गॾिजी हले। वॾो प्रोग्राम आयो ऐं अलाह तबारक व तआला खे पंहिंजी कुदरत जो शाहकार इन मखलूक खे ॾेखारणो हो। ॿियो मलाइक बि थोरा वञी ॾिसंदा, मलाइक बि हलाईंदा केतिरा। अलाह ताला खे पंहिंजे उन कुवत जो वॾो वॾो शाहकार ॾेखारणो हुयो त अहिड़ी मखलूक मां पैदा करे सघां थो ऐं उनखे मां बका जी हैसियत ॾेई सघां थो जो गॾु मूंसां हुजे। अॻे त कान हुई, हाणे अमर सां पैदा कयमि। इन मां अमरू इज़ा अराद शयअन ऐं यकून लहू कुन फयकून। हुकुम कयईं कंहिं शइ खे थी पई। अलाह ताला मखलूकात खे पैदा कयो, आसमान ज़मीन से चंद सितारा आयो, वरी उनखे हलाई जे आख़िर मखलूक इंसान जे ते पहुचाई। इर्तिक़ा हुयो इंसान जे वजूद जो प्लेटफॉर्म ठहियो, दुनिया जो माण्हू जे रहण लाइ उहो ठहियो ऐं उन में माण्हू रहियो। पर हितां निकिरे थो न, जॾहिं निकिरे थो त हे सारो इंतज़ाम आहे इंसान ज़ात जे लाइ। जॾहिं इंसान ज़ात हली वई त पोइ ॿी शइ जे लाइ एॾो बंदोबस्तु कोन्हे। ॿियूं शयूं हिन दुनिया जे शयुनि खे ॿी मखलूक दुनिया जी शयुनि कमु बिना आणे सघंदव। दुनिया में केतिरियूं शयूं ॾिसो इंसाननि ठाहियूं आहिनि, अलाह हुनखे अकुल ॾिनो, दिमाग़ ॾिनो, मुख़्तसर ॻाल्हियूं रुॻो थोरी इशारनि तौर केतिरियूं शयूं असां इंसाननि जे लाइ, पर कंहिं भोले खे, कंहिं बांदर खे, कंहिं गॾा खे, कुते ॿिले खे इन्हनि शयुनि खां जे मथां अची विहारे कयो त तव्हां इहे कम करियो जेके इंसान फन हुनर ऐं कमाल के आहिनि करे सघंदा न। तंहिंजी माना त इहा दुनिया आहे ई रुॻो इंसाननि लाइ। पोइ जॾहिं इंसान हितां लॾे वेंदो त पोइ ॿिए जे त कम जी बि कान्हे, तंहिं करे पोइ अलाह ताला दुनिया खे ख़तमु करे छॾींदो। दुनिया ख़तमु। पोइ जॾहिं दुनिया ख़तमु थी त ॿियूं शयूं सभु हुयूं इंसान जे लाइ। फरमाई वख़लक़लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ, सभु शयूं तव्हांजे लाइ। हर शइ जंहिं ते हथु रखंदव ज़रूरु कंहिं न कंहिं क़िस्म जी तव्हांजी कमु हूंदी, पर इंसान इन्हनि मथां कंहिं शइ जे कम लाइ कोन्हे। जाते तव्हां हथु रखंदव, इंसान सितारनि जे कम जो, सिज जे कम जो, आसमान ज़मीन जे कम जो, सलनि गाहनि उभरण जे कम जो, जीतनि जानवरनि पखियुनि जे कम जो न। इहे इंसान खे छा कमु आणींदा? कुझु न कमु आणे सघंदा, पर इंसान इन सभिनी शयुनि खे कमु आणे थो। सिज जी रोशनी खपे, चंड जूं फिज़ाऊं घुरिजनि, आसमान जो सायो घुरिजे, सितारनि जूं लाइटूं खपनि, वण टण, खाधा पीता, मेवा, जानवर, के सुवारनि जे लाइ, के दवाउनि जे लाइ, वलियूं ॿूटा, इंसान जे लाइ। ख़लक़लकुम मा फ़िल अर्ज़ि, हिन क़ुर में थोरा पर सभु शइ मां तव्हांजे लाइ पैदा कयो आहे। तंहिंजी माना त हाणे इंसान जॾहिं हलियो वियो त कम जूं शयूं बाक़ी छाजे लाइ रहनि, उहे ख़तमु। दुनिया जो मामिलो सॼो साफ़, प्लेटफॉर्म साफ़ थी। अलाह ताला हिन ज़मीन खे बि बदिलाईंदो, मां बि बदिल अर्ज़ बदिलाई वेंदी। गैर अर्ज़ ॿी न रहंदी, इहा ई ज़मीन न रहंदी, वरी ॿियो मुल्क थी वेंदो, ॿी ज़मीन हूंदी, उहा जन्नत जी ज़मीन हूंदी।
समावात मत बि आहे तुम बि यमीन ई आसमान बि वेड़े चढ़े जे कागज़नि जो हिकिड़ो गोलो ठाहे रूल ठाहे हेॾे उछलबो आहे अलाह त फरमाए अर्श जे पासे ॾाढो उछले छॾींदा पोइ हलंदो बाक़ी इंसान अॻिते उन जहान में पोइ जंहिं हिते दीन जा कम कया हूंदा उनखे क़बर में बि इज़त मिलंदी आख़िरत में बि इज़त मिलंदी ऐं बका जो दर्जो इज़त सां बका जो दर्जो आहे पर बका जो दर्जो हिकिड़ो इज़त सां बि बिना इज़त जे जेकॾहिं दीन जा कम कंदो अलाह रसूल सां वफ़ादारी कंदो त पोइ अलाह तबारक व तआला जे नेमतुनि सां अलाह जे फज़ल सां गॾिजी हलंदो इज़त सां हलंदो पर जेकॾहिं इनहराफ़ी कई त बि हलंदो अलाह ताला इंसान खे ख़तमु करण जे लाइ असुल न पैदा कयो आहे त हिनखे ख़तमु करियां इंसान हिकिड़ी बकाव जी शइ आहे बाक़ी हुनजी इज़त हिन क़ुर पाक सां तालुक जे करे मिलंदी जे इज़त न मिली त सम्झो त क़ुर सां वास्तो कोन्हे नबीअ सां वास्तो कोन्हे हुनजे तरीक़े सुन्नत सां वास्तो कोन्हे दुआ आहे त अलाह ताला असांजो तालुक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं क़ुर पाक सां अलाह जे दीन सां मज़बूत फरमाए हिते अहिड़ी हिकिड़ी क़ौम जी ॻाल्हि हुई जिन खे अलाह ताला इज़त ॾिनी ॾाढी वॾी दीन जी इज़त पोइ किन खणी सघी किन न खई जीअं असां माण्हू असां ईअं आहियूं असां किन खई किन न खई हिते मथे ॻाल्हि इहा क़ौम हिकिड़ी मथे गुज़री फरमाए थो कमु बाग़ फिटी कयूं उयूं चश्मा पाणी ज़रूर पोखूं मक़ाम करीम जायूं बसरा नामतन आराम कानू फी अफाकीन हुया छॾे विया बसि ख़तमु थी विया हुए न उन्हनि ते आसमान रुनो न ज़मीन घोड़ो गाड़ियो हम बरकत अलहन समा वला मां कानू मुनज़री ऐं दर बि न मिली विया त वरी विया यको उमक हलिया विया कीअं थी पियो अहिड़ी हिकिड़ी क़ौम जे मथे गुज़रियल बयान थियो आहे हिते अलाह ताला फरमाए थो त पोइ बनी इसराईल आया हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी नबीअ जी औलाद पोइ वधिया हुए मिस्र जे मुल्क में उन्हनि खे आबादी मिली घणा थी विया पोइ असां उन्हनि खे फिरौन खां छॾायोसीं कई वरी गुज़रिया स्वामी फिरौन जे चकर में आया यूसुफ अलैहिस्सलाम पहिरीं इहे आबाद थिया हुया यूसुफ अलैहिस्सलाम को फिरौन अलाए केतिरो ज़ोर वरियनि खां पोइ आयो आहे वरी उनजी 400 वारी हुकूमत हली आहे बनी इसराईल हिते आबाद थी विया यूसुफ अलैहिस्सलाम जे करे मुंहिंजी बादशाही पोइ पंहिंजी क़ौम हिते आई हुअसि अलाह फरमाए थो त फिरौन हिकिड़ो वॾो माण्हू हो हुनखे वॾी ताक़त हुई उहे उन्हनि जे अज़ाब खां असां ग़ुलामीअ खां हुनखे छॾायोसीं नबी सॻोरो मोकिलियोसीं हिननि जे आज़ादीअ जे प्रोग्राम लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम अची चयो ऐं फरमायो फिरौन खे त मुंहिंजी हीअ क़ौम बनी इसराईल जी आज़ाद करे हिनखे छॾे ॾे हुन ईअं न कयो छो त इहो ग़ुलाम हुया कमु वठंदो हुननि खां हुकूमत वारी क़ौम में जॾहिं इनकलाब ईंदो आहे न हुकूमत खसिजी वेंदी आहे न पोइ ज़लील थी वेंदा आहिनि उहे ॿी हुकूमत अची वई कानून आहे तंहिं करे हुकूमत में इज़त जेका दीन जी आहे उहा हुनखे अॻिते जे लाइ बि बचाईंदी हुकूमत हुजे या न हुजे जेकॾहिं इज़त दीन जी हिन कई आहे त पोइ अलाह रसूल वटि बि इज़त आहे क़ौम वटि बि इज़त आहे बादशाही हुजे न हुजे पर जेकॾहिं उन रुगो दुनिया जी इज़त बचाई ऐं उहा हुकूमत वई त पोइ दुनिया जी इज़त बि वई त पोइ इज़त जॾहिं वई त पोइ बेइज़ती आहे न उसूल अथव असुली त हिननि माण्हुनि कुझु ग़लतियूं कयूं हुयूं बनी इसराईल अॻिते हली कुझु वक़्त खां पोइ हुया त भले ख़ानदान जा ग़लतियूं कयूं पोइ उहे बेइज़त थी विया फिरौन जहिड़ो ज़ालिम हिननि जे मथां अची वियो पोइ मूसा अलैहिस्सलाम अची हुनखे आज़ादु करायो मूसा अलैहिस्सलाम खां जॾहिं बाद में हिननि खे आज़ादी मिली वई त उन आज़ादी में वरी हुकूमत बि हिननि खे मिली पर उहा हुकूमत बि हिननि सुठी तरह न हलाई हुकूमत जे हलाइण लाइ शर्त आहे त पंहिंजे क़ौम जी ख़ैर खाई करे पंहिंजे इलाही प्रोग्राम जी इज़त करे बसि पोइ उहो कामयाबु आहे हिकिड़े पासे क़ौम जी इज़त
अलाह ताला जे हुकुम जी ताबेदारी, इन में माण्हू बची वेंदो आहे। जेकॾहिं इन ॿिन्ही शयुनि मथां निकिरी वियो त ध्यान में अची वेंदो ऐं इज़त थींदी आहे दीन सां। छो त अलाह ताला क़ुर में फरमाए थो इज़त लिल्लाह वल रसूल वल मोमिनीन, इज़त अलाह जी, इज़त आहे अलाह जे रसूल जी, इज़त आहे मोमिननि जी, रसूल सां ताबेदारी जे करे। पोइ जेकॾहिं इहो माण्हू पासो छॾे वेंदो त पोइ बेइज़त थींदो, क़ौम बि बेइज़त थींदी, पोइ उन्हनि जे मथां भलाई का न ईंदी, भलाई जो प्रोग्राम न मिलंदो उन्हनि खे। हिते अलाह ताला इहा ॻाल्हि ॿुधाई आहे जेके मां आयतूं पढ़ियूं। असां छॾायोसीं बनी इसराइल खे अज़ाब खां, फिरौन जे हथ खां, वॾो सरकश हो। पोइ अॻिते असां इन्हनि खे वरी चूंडे पंहिंजे ॼाण सां इल्म सां इन्हनि खे बुलंद कयोसीं। मथे जेके कमज़ोरियूं हुयूं मूसा अलैहिस्सलाम जे हथ ते तौबा कयऊं, पोइ इज़त वारा थी पिया, पोइ अॻिते चङा थी हलिया। आताइनाहुम मिनल आयात, निशानी कुदरत जो असां हुननि खे ॾिनियूं। माफ़ी बला मुबीन, जिन में मदद ई पधरी, वॾी मदद कईसीं मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जी। मन सलवा ॾिनोसीं, खाधा पीता ॾिनासीं, ककर छांव करे ॾिनासीं। फिरौन जे जॾहिं ज़ुल्म खां हे भॼी निकिता हुआ त बहर खां ॿिए पासे ॾे विया। हुते अलाह ताला हुननि खे रस्तो ठाहे ॾिनो, पाणीअ में दग, बाक़ाइदो ख़ुश्क रस्तो। फिरौन जॾहिं उन दग में अची लंघे जो पोयों त आकुम कयो हुयाईं, उन में पाणी गॾिजी वियो, ॿुॾी वियो। हिननि सां पाणी कोन थे गॾियो, विच में रस्ता ठही विया। मूसा अलैहिस्सलाम उन पाणीअ ते लथियईं, चारो ठही पियो वॾो, सारी क़ौम उन मां लंघी परते वई। फिरौन ॾिठो त रस्तो आहे, मां बि वञा। अॻे जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो रस्तो न वरितो हुई त हाणे कीअं थो हिनखे रस्तो मिले? रस्तो ॾिसण में गॾिजे पियो। ही क़ुर पाक आहे न, हिन क़ुर पाक में बि आख़िरत ॾे, अलाह ॾे, नबीअ ॾे रस्तो आहे, हक़ीक़ी इज़त ॾे रस्तो आहे, ऐं माण्हू खे रस्तो ॾिसण में बि ईंदो आहे। पर जॾहिं माण्हू इख़्तियारात सां उहो रस्तो वठे त पोइ साथ पियो, पर जे मजबूरीअ खां उहो रस्तो वठे थो न त पोइ उहो साथ न पवंदो आहे। मजबूरी खां रस्तो वठे थो त पोइ साथ न पवंदो आहे। अलाह रहम फरमाए। मुस्लमाननि ते तकलीफ़ आहे दुनिया में ॾाढी अॼुकल्ह, पर असां मुस्लमाननि जो अमली लिहाज़ खां दुनिया जी ज़िंदगी में जेको प्रोग्राम आहे तमामु सुस्त आहे, तमामु घटि आहे। कंहिं हिकिड़े इशारे खे ॾिसंदो, अलाह खे सजदो ॾियणु फर्ज़ु आहे, थोरा माण्हू हूंदा, जेका आदमशुमारी हूंदी थोरा माण्हू हूंदा। असांजे शहर में 6-7 हज़ार आदमशुमारी आहे, एतिरा माण्हू, मगर निमाज़ी तव्हां ॾिसंदो त तमामु थोरा आहिनि, मर्द ऐं औरतूं। हाणे इहे माण्हू जेकर मुश्किल में मुसीबत में अचनि न त उहा नहूसत जेका निमाज़ जे छॾण करे माण्हुनि जे गर्दन में पइजी वई, अलाह ताला पंहिंजो फज़ल करे, बाक़ी न त पोइ माण्हू तकलीफ़ में अची थो वञे। निमाज़ जे करे, अलाह खे ज़िक्र जे करे, अलाह जे ज़िक्र लाइ जेके माण्हू खे फज़ीलतूं मिलनि थियूं तमामु वॾियूं आहिनि, तमामु वॾियूं। अलाह ताला पंहिंजा मलाइक हिफ़ाज़त जा मोकिलींदो आहे जेके उन निमाज़ वारनि सां गॾु हूंदा आहिनि, अलाह ताला हिफ़ाज़त कंदो आहे। अहिड़ी क़िस्म जी हिफ़ाज़त ॼणो घटिजी वई आहे दुनिया में। इला माशा कुझु आहे, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे हिन दुनिया जे सुख जी, उहा उन्हनि थोरनि जे करे बि मिले थी। तंबू जो ॾींदा आहिनि त जेके माण्हू हिते वेहंदा आहिनि तंबूअ जे हेठि, शामियानो ठाहिबो आहे न, 1000 माण्हू जे शामियाने हेठि वेहे, शामियाने जे अॻियां वक़्तु मां सम्झां थो 10-15 माण्हू खपंदा आहिनि, शामियानो ठही वेंदो आहे। उन्हनि जे महिनत सां 1000 माण्हू आराम हासिल करे थो, इहा तव्हांजा ॾाढो ज़ाहिर ॻाल्हि। दीन जे महिनत सां अलाह तबारक व तआला सुख पोइ हज़ारनि खे ॾींदो आहे। इहो मसइलो जुदा आहे, उहा हदीस पाक थी अचे, इन अलाह यरज़ुकुकुम बिज़ुअफ़ाइकुम व सुलहाइकुम, अलाह तव्हांखे रिज़्क़ ॾींदो आहे तव्हांजे ज़ईफ़नि जे करे ऐं तव्हांजे सालिहनि जे करे। साफ़ थी आहे, हे दुनिया जो जहाज़ ईअं पियो थो हले सुठो। जेकॾहिं दीनदार अटे में लूण हूंदा न त देग भत जंहिंमें मां सम्झां थो त चांवरनि जेतिरो त लूण कोन पवंदो, पर गेह जेतिरो लूण बि कोन विझबो आहे, पाणीअ जेतिरो लूण बि कोन विझबो आहे। लूण चपटी पवंदी आहे जेका मुनासिब हूंदी आहे, देग सुठी थी पवंदी आहे। हीअं दुनिया जे कम लाइ दीनदारनि जो
थोरो हुजण बि अटे में लूण जेतिरो बि काफ़ी अथव। हा हरे माण्हू चवंदो जन ॾाढी मज़ेदार देग ठही आहे, छाजे लूण ॾाढो पूरो मज़ेदार देग दुनिया जी पचे और जे पिया था खाओ न, इन करे अथव। हा हुनमें लूण सुठो पियल आहे पूरो। मथां को माण्हू चए त असां दुनिया ते एहसान कयो आहे, मथां राकेटनि वारनि ऐं साईं हवाई जहाज़नि वारनि मशीनरी वारनि ऐं साईं इंजीनियरनि ऐं ऑफिसरनि ऐं हाकिमनि चयो त असां दुनिया ते एहसान कयो। बाबा लूण जी चटनी न विझाए त सारी देग फिकी दीनदारनि जे करे बचाव अथव। इन ॻाल्हि खे यकीन करियो, ईअं थोरो सो फ़र्क़ु न आहे हिन में। सो हिते बि हे चङा माण्हू हुआ, पोइ तेसिताईं हुननि जो कमु पियो हलियो। पोइ जॾहिं इन में बि फिकाई अची वई, सफ़ा छॾे विया दीन खे, त पोइ नुक़सानु थियो। हिते अलाह ताला इहा ॻाल्हि थो करे, अलाह फरमाए थो त असां हिननि खे चूंडियो हो पंहिंजे इल्म सां, ॼाण सां, मथबरो करे हिननि खे रखियोसीं। हिननि खे पंहिंजी निशानी कुदरत जूं इज़तूं ॾिनियूंसीं, मददूं कयूंसीं। बला मुबीन माना मदद वॾी। अलाह थो फरमाए त हिननि माण्हुनि इनकार कयो, चयो त मरदासीं हे मौत, ॿीहर कोन उथबो। अक़ीदो अॻिते सफ़र जो कटिजी वियो। अचण वारो जेको गुज़र आहे उहा असांजी थींदी साहिब चौथी मंज़िल। चौथी मंज़िल आहे असांजी, हाणे असां चौथी मंज़िल में हलंदासीं। हींअर टी में आहियूं, रूह जो जहान, पोइ हिन आलम में ज़राअत जो जहान, माण्हुनि पीउनि जे ज़रिए पेट में आयो, इहो थियो ॿियो। रूह जो जहान पहिरियों, हे ॿियो। हाणे हींअर ॿाहिरि असां वेठा आहियूं, टियों ॿाहिरि निकिरी पेटनि खां, हाणे टे जहान में आहियूं। ॾिसो त काथे उते टिकियासीं, रूह जे अहिड़े मुक़दस जहान में बि असांखे हेॾे अचणो पियो। वरी दुनिया जे जहान में असांजा ज़राअत पखड़िया पिया, मेवनि में, गुलनि में, खाधनि में, पीतनि में, अननि में, जानवरनि में, गोश्तनि में, मच्छियुनि में, दवाउनि में, दरमलनि में, होरिया होरिया छिकिजी। अलाह तबारक व तआला हर कंहिं इंसान जे कब्ज़े लाइ जुदा जुदा कुदरत जी ॼारी विझी सारे जहान में छिके, उन जा ज़रा छिकिया न, बाक़ी ॿियो अखनि में वही वियो। हिकिड़े जा वरी ज़रा बचा, पोइ एटम हो हिकिड़ो, सेल हो हिकिड़ो, ईअं ख़ुदा पंहिंजे कुदरत सां छाणे हिकिड़ी जाइ ते बिहारे माउ जे पेट में रखियो, पोइ त माण्हू कयो आहे। अहिड़ो अलाह ताला जो इल्म, एॾी कुदरत आहे, एॾी छानबीन आहे जो कहीं खे अलाह ताला फरमाए थो वमा कान रब्बुक नसिया, ए नबीअ मां तोखे बि ईअं आंदो आहे, तोखे बि न विसारियो आहे। ईअं दुनिया जे सारे जहान में तुंहिंजो वजूद ईअं फिल्टर करे छिके, खानवादा सैयद हज़रत अब्दुल्ला जे घर में आदम, सारी इंसान ज़ात जो इहो ई कानून आहे हिकिड़ो। मुल्क इहो साॻियो। पोइ हाणे असां हिन टे जहान में आहियूं, सफ़र आहे न, इन सफ़र मां निकिरी वरी हलो क़ब्र में। पोइ माउ जे पेट में जेकॾहिं को माण्हू चङी सूरत वठी आयो आहे, माण्हू जी सूरत वठी आयो, कच्छ में खणबो, पर नाग भला जी सूरत, को लोथड़ो थी आयो, को लूलो लंगड़ो, को अध क़िस्म जो वण, अध मग़ज़ो, या त वरी वेंदो, या त वीचारो जेतिरो हलियो ख़तमु थी वेंदो। त उतां जेका सुठी सूरत हिन मादे में वरिती, उहा हिते निकिरी आई, क़बूलियत में अची वई, हिन दुनिया में हलण जहिड़ो थी पियो, जीअं असां हींअर हिन दुनिया में हलण जहिड़ा आहियूं। अहिड़ी तरह हाणे हिन दुनिया में वरी असांखे इन पंहिंजे तस्वीर खे ठाहिणो आहे, सिधो करणो आहे। जीअं माउ जे पेट में तस्वीर उन सेल में ठही माण्हू जी सूरत थी, अलाह ताला जे कुदरत जो कानून हो, जीतनि मां, जानवरनि मां, पखियुनि पखणनि मां, उन्हनि जे नव जे हुकुम बि मूजिबि, जहिड़ो क़िस्म हो, क़िस्म जे हुकुम बि मूजिबि उहो पैदा थियो। कॾहिं कॾहिं ग़लती थी वेंदी आहे, मादे जी ग़लती आहे, अलाह जी कुदरत आहे, बे इख़्तियारी न आहे, पर हिकिड़ा नुक़सान अहिड़ा अची था वञनि। इहो जुदा मसइलो आहे, हिनखे छॾियूं था, कीअं थो थिए नुक़सान उहो। पोइ साहिब हिते हाणे असांखे वरी सफ़ाई करणी आहे।
हुते माउ जे पेट में सफ़ाई करे माण्हू जो ॿार बणिजी सुहिणो सुठो सताबो अखिरियूं हथ पेर नक कम ॾियो सिंपल फर्स्ट क्लास थियो। वरी हलंदे हलंदे वॾो थी पियो, वरी हिन जे मथां कानून लॻो, कानून कलम आयो, ॿ मलाइका जेको हलंदे वेठा लिखबड़ शुरू थी वई, इन ख़ैरन फ़ख़ैरन इन शरन फ़शरन, चङो त चङो नतीजो, बुरो त बुरो नतीजो, अॻिते हली थींदो, जेको बुरो नतीजो सो वरी हुन जहान में अॻिते जंहिं ॾे सफ़र करे हली रहिया आहियूं। हिते ख़ैरियत हुते ख़ैरियत, हिते शर त हुते शर। हाणे हिते असांखे पंहिंजी सफ़ाई रखणी आहे, छो त हलणो आहे असांखे अहिड़े भले मुल्क ते। माण्हू जो निकिरंदो आहे ईद ते, माण्हू जो निकिरंदो आहे जुमे ते, लटड़ा कपिड़ा ख़ासि साफ़ धोतल आहे, में अचे थो जुमे ते लटा कपिड़ा साफ़ करे ईंदा करियो। जुमे जे लाइ मिड़ी लटड़ा हुजनि त चङा आहिनि, सादा सूदा ई सही। ईद जे लाइ बि वरी अहिड़ी तरह माण्हू सुरूर ख़ुशी। अलाह तबारक व तआला हिकिड़े मुल्क ते असांखे तयारु कयो आहे, पर चए थो त हाणे तव्हां हिते मेकअप करे अचो। हा, मेकअप अलाए छा चवंदा आहिनि, हा इहो हिकिड़ो अखर आहे ॿिए ॿोलीअ जो, ठा जोड़ करे अचो। पोइ उहा ठा जोड़ साईं कबर खां वठी हिनखे महसूसु थींदी। जॾहिं कबर में पहुचंदो चवंदुसि मरहबा मरहबा, अरे मां तुंहिंजे लाइ इंतज़ार बि कयो, भली आहे भली आहे। जीअं माण्हू शादीअ ते वेंदो आहे पोइ उते हुनखे इस्तक़बाल कबो आहे, मरहबा मरहबा कबी आहे, खटुनि ते विहारबो आहे, इज़तूं बाबा महिमान आया आहिनि उतां वारा। हिकदमि उतां जा मलाइक ईंदा, मरहबा मरहबा कंदा, हिनखे वञी कबर में विहारींदा ऐं ॾाढी इज़त ॾींदा। कबर चवंदसि त तूं मुंहिंजे पुठीअ ते ॾाढो भलो हुई, तुंहिंजा कदम सदोरा, अॼु मां वटि आयो आहियां अंदरि, अॼु ॾिस त मां तोसां कहिड़ा कुर्बत करिया। हा साईं, खणी जो कबर खे खोलींदा, पुछंदुसि थोरो थोरो पुछंदुसि त तूं सफ़ाई करे आयो आहियां न, ऐं तुंहिंजो रब कहिड़ो, चवंदो रबी अलाह। तुंहिंजो दीन कहिड़ो, दीन अलैहिस्सलाम। तुंहिंजो नबी कहिड़ो, चवंदो नबी मोहम्मद रसूल अल्लाह। तुंहिंजो किताब कहिड़ो, चवंदो किताबी कलाम अल्लाह आहे। बिरादर कहिड़ी, चवंदो बिरादर मुंहिंजी मुस्लमान आहे, अल मुस्लमान इख़वती। जंहिं माण्हुनि जी इंसान ज़ात सां मुस्लमाननि सां बिरादरी हूंदी उहो ई हुते बिरादरी चवंदो न। पर जेकॾहिं हुनजे लाइ ज़ालिम बणिजी बीहंदो त कीअं बिरादरी जी दावा कंदो? क़ुर जो मुनहरिफ़ हूंदो त कीअं चवंदो मुंहिंजो किताब क़ुर आहे? इस्लाम जे बरख़िलाफ़ हूंदो कीअं चवंदो त मुंहिंजो दीन इस्लाम आहे? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को निशान न हूंदुसि कीअं चवंदो त मूंखे मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणा थो, दीन मुंहिंजो नबी मुंहिंजो इहो कीअं ज़रूरत आहे, इहा सख़्तु इहो मेकअप थो चवां। हिकदमि इज़त मिली वेंदी, पर जे न हूंदो त वरी बेवान थी पवंदो। पोइ चवंदो सिंधी कबर खे खोलियो, चवंदुसि नज़र कर मैदान, जेसिताईं नज़र पवंदुसि तेसिताईं तुंहिंजी, जेसिताईं नज़र आहे तुंहिंजी कबर आहे। पोइ जन्नत जी दरी खोलींदा, जहन्नम जी दरी खोलींदा, जहन्नम जी दरी ॾिसी हाए थी वेंदो, डिॼी वेंदो, चवंदो ॾिजणा तोखे ॾेखारींदा त हे बि आहे, पर तुंहिंजी हालत चङी आई ॾिसण में। बंदि कयो बाबा, बंदि कयो, बंदि कयो, तकलीफ़ थी थिएसि। वरी ख़बर जन्नत जी दरी खोले छॾींदा जेका क़यामत ईंदसि। सही चौथी मंज़िल, हाणे चौथी मंज़िल में ईअं गुज़ारींदो, ऐं जेकॾहिं न त वरी जहन्नम जी दरी खोलींदा, हेॾां वारी बि ॾेखारींदसि, चवंदसि हे हुई तुंहिंजी क़िस्मत न थी, छा कयूं, बंदि कंदुसि, जहन्नम जी दरी खोले छॾींदुसि। ऐं वरी सोढ़ एतिरी अचे थो त हटा तख़्तल जे अदला हो, ऐं पासिरी जॻह ते दॿिजी वेंदी अंदरि पासनि सां ज़ोर इहो। ऐं वरी पेरनि ऐं मथे खां अहिड़ो ज़ोर जो पेरनि जूं तरियूं ऐं मथे जे टिकण जा वार हीअं थिए कटंदा पर। अलाह सां असांखे तव्हांजी ख़बर अलाह बचाए। सो इहा आहे टी मंज़िल। हिते जेतिरो वक़्तु अलाह ताला घुरियो हिते रहंदो। उन खां बाद थींदी चौथी मंज़िल, पंजी मंज़िल, चौथी ईअं थी वई। पंजी मंज़िल आहे हशर, आख़िरत जो मैदान। आम वॾे में वॾी हिकिड़ी पुछा कछा सारी दुनिया खां हिकु वक़्तु। हिते हर कंहिं शख़्स जी पुछा आहे, माना शख़्स जी जेका क़यामत आहे माण्हू जी साथ हिते ई शुरू आहे, क़बर मंझि। बाक़ी बैन अल-अक़वामी सारे दुनिया जे जहान जी अॻियां पुठियां जी उनजी उहा क़यामत में थींदी। अलाह ताला पाण पंहिंजे कुदरत सां ज़हूर कंदो, काज़ी थींदो। पोइ जंहिंजे आॾो ज़ाहिर थियो, जंहिंजे आॾो न थियो, पर कुदरत ॾिसण में हिसाब किताब हूंदो। 50,000 साल जो ॾींहुं हूंदो। पोइ नंढे में नंढो ॾींहुं बि आहे, वॾे में वॾो ॾींहुं बि आहे। जॾहिं ज़मानो ख़तम थी वेंदो, हिकिड़ो मसइलो आहे, अॼोका समझदार माण्हू जेके इन इल्म वारा आहिनि इन ॻाल्हि खे सम्झनि था। नज़र जेका सिज ते पहुती उनजे लाइ वक़्तु लॻो, इंतिहा
इंतिहाई तेज़ रफ़्तार आहे असांजे अखि जी। ॾिसो वक़्तु आहे, मां तॾहिं चए थो मथां चयो थोरो ॿुधायो आहे न, इहो मसइलो वरी अञा ॿियो खातो आहे इहो थोरो इशारो। पंहिंजे क़यामत जे अंदरि तेज़ रफ़्तारी किन खे नज़र ईंदी जेके हिते दीन जे लिहाज़ खां, इस्लाम जे लिहाज़ खां, नबीअ जे हुब जे लिहाज़ खां, उनजे ताबेदारी जे लिहाज़ खां तेज़ रफ़्तार हूंदा। तेज़ केॾी आहे? तूं सिज ॾे जॾहिं अखि खणे त पोइ सिज खे ॾिसे, पर तूं दिलि खण त नबीअ करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यादि हेॾी तेज़ रफ़्तारी। तूं रुॻो ईमान ते नज़र कर त ईमान ते तेज़ रफ़्तारी, तूं क़ुर ते नज़र कर त उते तेज़ रफ़्तारी। मां त चवां त अखि जे नज़र खां ईमान जी नज़र घणी तेज़ आहे। हीअ तूं रुॻो थोरो ईमान खे तवजो ॾे त जन्नत सॼी तो यादो लतरवुन जहीम सुम लतरवुनहा इलल यकीन। तव्हांखे जहन्नम ॾिसण में अचे सिधो सो यकीन जे अखि सां उते तेज़ रफ़्तारी त असां आहे तमामु घणी। हा, हिन में चवनि दावा कई आहे त तेज़ हरकत में ऐं तेज़ रफ़्तारी में वक़्तु न हूंदो आहे, सही दावा आहे। पर अहिड़ा मिसाल ॾिना आहे, क़ुर में बि ॾिना मिसाल, एॾा मिसाल कोन वियो, हुननि पंहिंजी महिनत कई आहे, उहो बि ठीकु। अकलमंद माण्हुनि खे कुझु सम्झाइण जे लाइ हर गुरू ज़रूरु कोन्हे त उहे ॻाल्हियूं ॿुधाइजनि। असां वटि अहिड़ो सारो सामान रखियो आहे न बाबा, थोरो मटीरियल आहे असांखे दुनिया जे ॾिसण वाकर जे सम्झण जो, घणो सामान आहे। क़ुर खां वधीक ॻाल्हि फरमाइनि था त जीअं अखि छिंब इन जहान में क़यामत में उथियो, अखि छिंब जन्नत में। ऐं के अहिड़ा माण्हू हूंदा जो कल बरक़त ख़ातिफ़ जीअं विझ चमक अखि जी रफ़्तार खां घटि आहे। अखि जी रफ़्तार जेको आहे उहो तेज़ आहे। ऐं उन खां पोइ हवा तेज़, उन खां पोइ पखी तकड़ा, उन खां पोइ भला घोड़ा, उन खां पोइ तेज़ रफ़्तार डोड़ंदड़, उन खां पोइ ॾुध वारा, उन खां पोइ पंध वारा, उन खां पोइ लुड़की हलण वारा, उन खां पोइ बामड़नि वारा, उन खां पोइ रहण जी गीसियूं पाए पहुचण वारा। पोइ साईं इहा मंज़िल आहे न हिकिड़ी, जॾहिं माण्हू तय करे थो हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो वक़्तु लॻंदो। इहो सिर्फ़ु 5 मंज़िल जो बयानु हो। 6 मंज़िल आहे जन्नत या नार या हेॾे वञे अलाह ताला त जन्नत नसीब फरमाए। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साल अलाह ताला जन्नत अलाह ताला असांखे हौसलो अता फरमाए दुनिया में असां हौश सां हलूं, पंहिंजे रब खे, पंहिंजे रसूल खे, पंहिंजे क़ुर खे, पंहिंजे प्रोग्राम खे, पंहिंजी ज़िंदगीअ जे करे तमामु थोरो मौक़ो मिलियो आहे उनखे सुञाणो। हीअं जीअं माण्हू खे अलाह तबारक व तआला जे उन मुल्क में हीअ असांजी हयाती एतिरी आहे थोरी त बि चवणु ग़लति आहे, पर मिड़ई सम्झाइण जे लाइ सुईअ खे मोड़जे चुंब ते आलह अचे, आख़िरत जे मुक़ाबले में सारी दुनिया जी एतिरी हैसियत आहे, तमामु घटि। पर हाणे इन मुल्क खे माण्हू चवनि था इन इलाही मौत न लूल आहे। बाबा हिकिड़ो दफ़ो इहो मुआसीं छुटासीं, छो त हे मौत त माण्हू ॾिसे थो न को, इन जो इनकार कीअं कनि? बाबा मौत इहो ई आहे, वरी ॿीहर हयाती कान्हे। मुनशरीन छाजो उथंदासूं, नशा कोन थींदो, उथणु कोन थींदो, किसो ख़तमु, ॿी ज़िंदगी आहे ई कान। छाजो हशर, छाजो हिसाब, छाजी जन्नत, छाजी नार। हालांकि दुनिया जे अंदरि हुनखे आॾो इहे ॻाल्हियूं ज़ाहिर आहिनि, जेको कमु कजे तुंहिंजो नतीजो निकिरे थो, बाक़ी सारी दुनिया बि नतीजे। माण्हू मज़दूरी थो करे त शाम कमु थो करे त शाम जो मज़दूरी आहे, हुनर थो करे त फ़न जो शाहकार आहे, ॻाल्हाए थो त हुनजो कुझु न कुझु अहिड़ो थो मिले या शाबाश थी अचे। हेॾे साल हिन दुनिया जे लाइ को नतीजो ई कोन हूंदो, बसि काफ़ी आहे एतिरो सम्झणो। ज़रो ज़रो हिन दुनिया जो शाहिद आहे आख़िरत जे वजूद लाइ। फातू बि आबा हुननि चयो त चवो जेकॾहिं ईअं माण्हू मरी वरी जहिड़ा थींदा त असांजा आबा ॾाढा उथारे ॾेखारियूं। जेकॾहिं अक़ीदे में सचा आहियो त मरण खां बाद ॿीहर जीअरो थिबो त पोइ असांखे पंहिंजा आबा ॾाढा ॾेखारियूं। केॾी ग़लति तलब, सफ़ा ग़लति तलब। आबा ॾाढा जेकर हुजनि त पोइ असांखे इहे स्टेज मिले। बाबा आबा ॾाढा छॾे वेंदा आहियूं तॾहिं तरीक़े, पर जंहिं कंहिंजो अबो ॾाढो हिकिड़ो अमीर जो उथी पवे ऐं जेको हिन वटि कुर्सियुनि ते शाही मज़म ते वेठो आहे चङो भलो थी अचे ऐं पोइ वरी हिनखे कंट्रोल में करे त पोइ त कंदुसि त कोशिशि माराइण जी, न त वॾो बि श्रीमान हूंदो त पोइ छो जहिड़ो थियो। हा ग़लति ॻाल्हि, बेकार फज़ूल ॻाल्हियूं आहिनि। अलाह ताला फरमाए थो त अहिड़ो बेकार हुननि जो मुतालबो हूंदो।
अहलकनाहुम इन्नहुम कानू मुजरिमीन। अल्लाह फरमाए थो तुब्बा जी क़ौम जेका हिननि खां हुई अॻे, यमन जे बादशाह जो लक़ब आहे तुब्बा, उनजी क़ौम हुई सबा में, हज़रमूत में। इहे हिकिड़ा वॾा माण्हू थी गुज़रिया आहिनि, वॾी हिननि जी चानस हुई। 500 मैल में हिननि जा ॻोठ हुया। वॾो हिकिड़ो बंद हो सबा जो, उन में पाणी झलींदा हुआ जबलनि जो। पोइ हुन में वाटर सप्लाई जो तरीक़ो हो, जीअं असां वटि आहे वाहन मथां पाणी आबादीअ लाइ। तमामु घणो हिकिड़ो इलाइक़ो हो, ॾाढो आबाद। पोइ उन्हनि महिनत न कई, ग़लतियूं कयूं, पोइ बंद भॻा टुटा, पाणी न बीठो, गोलियूं थी वियूं, जंग जे महिल वरी हिकु थी वियो, ख़तमु। बदअमली जो नतीजो घणनि क़िस्मनि जो हूंदो आहे। दुनिया जे लिहाज़ खां बि माण्हू जे बदअमली जो नतीजो दुनिया ते बि पवंदो आहे, जीअं आख़िरत ते पवंदो आहे। केतिरा माण्हू हज़ार करोड़ लख रुपया विञाए फिटी कंदा आहिनि बदअमली जे करे। हीअं बदअमली में दुनिया जे माण्हू जी ख़राबु थींदी आहे। छो त दुनिया खे महफ़ूज़ रखण घुरिजे। दीन जो हिकिड़ो शोबो अथव, तॾहिं त ज़कात ॾींदो, तॾहिं त हज कंदो, तॾहिं त गनीमत में ॾींदो, तॾहिं त जिहाद में ख़र्च कंदो, तॾहिं यतीमनि मिस्किन खे ॾींदो, मरण खां बाद पोइ वारसनि खे मिल्कियत मिली वेंदी। शोबो आहे केॾो सारो दुनिया जो। ईअं दुनिया हिकिड़ो माण्हू खाई विञाए हेॾो हेॾे करे साड़े चट करे हली वञे। मूंखे हिकिड़ी शइ ख़बर कई त हिकिड़ो माण्हू हुयो, पंहिंजी पेपर आहे ॾेखारी संगत में। संगत चयोसि चांहि पिया, किथे बाबा होटल त कोन्हे, किथां चांहि पिया, तूं किथे मुड़ंदो बाबा। अहिड़ा संगत बि हूंदा आहिनि। चई दादा थैली खोलियो, ॿियो कुझु त कोन्हे, कागज़ दफ़्तर कोन्हसि, ॿ टे नोट पीली ॾींदो, मथां चांहि काढ़े खणी थो सघी ॾे, 2 लख रुपया जा ज़रिया। अहिड़ा माण्हू आहिनि, चयो आज पकड़ आहे। माना माण्हू जी बेदीनी घणनि क़िस्मनि जी हूंदी आहे, छा ॿुधाइजे। ईअं माण्हू पंहिंजी ज़िंदगी खे, पंहिंजे दौलत खे, पंहिंजी इज़त खे ईअं ख़तमु कंदो आहे। ऐं रुॻो मामूली शाबस ते ईअं माण्हू पियो थो शैतान जे ॾाढो मथो घुराए, शैतान शाबस कंदो आहे माण्हू खे। तुबा जा क़ौम वारा तव्हां खां भला कनि, तव्हां ॾिसो कीअं ख़तमु कयोसीं। अहलकनाहुम इन्नहुम कानू मुजरिमीन, दवारी हुया, ॾोह कयूं। आद समुद्र जी क़ौम वांगुरु उन्हनि खे ख़तमु कयोसीं। पंहिंजे गुनाहनि जी पैदाश में हलाक थी विया, वधीक ताक़तवर हुया। बाक़ी चओ था त आख़िरत न थींदी, हे आसमान ही ज़मीन सिजतुल सितारा रांदि जा छा भला। जो जीअं ॿार गुगड़ा खाए पोइ ड्राहे फिटी कंदा आहिनि, मां बि ईअं ड्राहे करे ॾींदुसि, नतीजो गुणन करंदो था। हे अकुल आहे तव्हांजो। अहिड़ी सारी दुनिया, अहिड़ा जवाहरात, अहिड़ा अजीब क़िस्म जा कुरा, अजीब क़िस्म जा सिजन तारा, अहिड़ा निज़ाम शमसी कमरी, इहे सभु, हे ज़मीन, इहे सभु रांदि जा। अलाह त फरमाए थो, तव्हां छा सम्झो आहे। असां आसमान ज़मीन सभु शयूं जेके हक़ सां पैदा कयूं आहिनि, पर केतिरा नथा सम्झनि हिन ॻाल्हि खे, बेसम्झ थी पिया आहिनि। अहिड़ो कारखानो को खेल तमाशो आहे, हिकमत सां बणायल आहे, जंहिंजो नतीजो निकिरंदो, ऐं नतीजो हुनजो आख़िरत आहे। आख़िरत में 2 तबका आहिनि, हिते सुख ॾुख गॾियल आहे, उते सुख जो ख़ालिस जहान, ॾुख जो ख़ालिस जहान। सुख जे जहान खे जन्नत चइबो आहे, ॾुख जे जहान खे जहन्नम चइबो आहे। हर को पंहिंजे पासे ॾे हलियो वेंदो, जेको जहिड़े तरफ़ जो थी हिते दुनिया में रहियो। إن يوم الفصل ميقاتهم أجمعين يوم لا يغني مولا عن مولا شيئا ولا هم ينصرون। को कंहिंखे किफ़ायत न कंदो, को कंहिंजो संगती रफ़ीक न हूंदो, न की को हिक ॿिए जी का मदद ई कंदो। उहो अहिड़े हिकु क़िस्म जो ॾींहुं हूंदो जो हिकिड़े माण्हू खे पंहिंजे लाइ किफ़ायत न हूंदी, पोइ ॿिए जी छा मदद करे सघंदो। इल्ला मन रहमल्लाह, जेके अलाह ताला रहम करे, पंहिंजो फज़ुल करे। इन्नहु हुवल अज़ीज़ुर रहीम, अलाह ताला ज़बरदस्त आहे, रहीम आहे। माना अलाह जो रहम कंहिं कमज़ोरीअ जी बुनियाद ते न आहे। ॾाढे मुड़ुस जे ॾाढाईअ जे ज़ेर दस्त थी ऐं अलाह जो रहम कोन ईंदो, पर अलाह जो रहम पंहिंजी इज़त ऐं ग़लबे ऐं कुवत सां गॾु रहम हूंदो। महिरबानी आहे, पंहिंजी महिरबानी जेका करे। रहम वारो पासो हुनजो जन्नत आहे, ॿियो जेको अलाह जे ग़ज़ब वारो पासो आहे उहो बि आहे। इन शजरत ज़क़ूम तामुल असीम कलमुल यग़ली फिल बुतून कग़लील हमीम। हिकिड़ो वणु आहे हुते तुअर जो, जहन्नम में पैदा थींदो आहे, एॾे ज़बरदस्त बाहि आराह में उहो फुटंदो आहे हुते। उहो ॾोहारी माण्हू उतां जा उन्हनि खे खाधो ॾिनो वेंदो, ग़िज़ा उन्हनि जी उते इहा आहे। जेके दुनिया जे अंदरि नेमतूं हुयूं, उन नेमतुनि जे मुक़ाबले में उहा शइ आहे अज़ाब जी।
उहो थूहर जो वण हूंदो हिकिड़ो कलमोल जहिड़ो ट्रामो पघिरियल माण्हू खाए ईअं वात में पघिरजी वञे, हिकिड़ो खाए त अटकी पवे, बुतून हेठि लही वेंदो, पेट में टचकंदो, जीअं टचकंदड़ पाणी पेट में माण्हू खे विझे। अलाह जे तरफ़ां हुकुम थींदो, ख़ुदि अरे हिनखे पकड़ियो और वठी हलोसि, हिनखे खाधो बि खपे, हिनखे उतां पाणी बि खपे। सुकू मान हमीमा, उते हुनखे गरम पाणी पीआरियो वेंदो टचकंदड़, ख़ुदि पकड़ियोसि फातिलू, पोइ हुनखे छिके गेले हलोसि, हल चइबो छिके गेले हलो, अलाए सवाइ जे जाननि जे करे विच ते सुम सुबुह फरासी मिन अज़ाब हमीम, उते जेको टचकंदड़ उतां जो पाणी आहे उहो मथो विझोसि। ज़ुक पोइ चवंदसि चख इनका अंतल अज़ीज़ुल कबीर, कहिड़ो न इज़त वारो हुई, कहिड़ो सरदार है दुनिया जे अंदरि, तुंहिंजो छा छान हुयो, न पंहिंजो संभाली तंहिं करे हिते तोखे इहो कीअं वठी वञी उते पहुचाईंदा, ऐं इहो हाल थींदो रहे। इन हाज़ा मा कुंतुम बिही तमतरून, तव्हां चवंदा हुते छाजी आख़िरत, भला शक करियो हाणे त ख़बर पए। यकीन तव्हांखे ॾेखारियो इन्नल मुत्तक़ीन फी मक़ामिन अमीन, जेके माण्हू ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदड़ हुया कराइण वारी जाइ में हूंदा, फी जन्नात बाग़नि में, उयून चिश्मा, यलबसून मिन सुंदुस, रेशम जा कपिड़ा, इस्तबरक सनो रेशम, थुल्हो रेशम, हर कंहिंजे पंहिंजे ज़ौक़ ते जहिड़ो पाए, मुतक़ाबिल बादशाही तख़्त हर हिक खे हूंदा, उन तख़्तनि ते वेठा हूंदा, हिक ॿिए खे ॾिसंदा। कज़ालिक अहिड़ी तरह इहो हूंदो। ज़वजनाहुम बिहूरिन ईन, माण्हू खे दुनिया जे अंदरि जॻह खपे, खाधो खपे, इज़त खपे, घर खपे, घरवारी खपे। अलाह ताला फरमाए थो त जायूं फर्स्ट क्लास, कपिड़ा ऊचा, खाधा बहितरीन, घरवारी हूरन ईन। रिवायत में अचे थो, मां रिवायत पढ़ी ॿ टे ॾींहं थिया हाणे ताज़ो, हदीस पाक में अचे थो त उन हूर जे रहे जो पलव हीअं हेॾे दुनिया ॾे ॿाहिरि लड़की पवे, सारी दुनिया ख़ुशबू में भरिजी वञे। हूर जे करे हेॾे मुंहुं करे त सारो मुल्क दुनिया जो हिन सिज खां वधीक रोशन थिए। सिज हिकिड़े पासे ॾांहुं चमक कंदो आहे, हेठों ॿिए पासे ॾांहुं ज़मीन न हूंदा अथव उधरा थिया, पर हूअ जे करे मुंहुं करे त चौधारी उस थी वञे, मुल्क रोशनी थी वञे। अलाह ताला हिते हिन दुनिया में इन्हीअ मखलूक सां रहण जे लाइ तयारी जो मौक़ो ॾिनो आहे त क़ुर पढ़ो, दीन सिखो, ख़ुदा खे सजदो करियो, तव्हांजी इज़त वधी वेंदी। अलाह तबारक व तआला जी कमाल ऐं जमाल ऐं नवालत जॾहिं तव्हांजी नज़र पवंदी, पोइ हिननि खे धकु झले छॾियो सघंदव, न त हू नवे ॿार खे जो खणी शादी कराए करे वॾी ज़ाइफ़ा सां तोड़े हसीन ॼमी हुजे, ॾिठल न हुजे, रड़ियूं करे मां ते भॼंदो, तोड़े माण्हू शिकार ॾी हुजे, चवंदो मां इन न वञा, पोइ जे हेड़नि खे उहो ॾेखार त कम ई वेही वञे न। अलाह ताला जो फरमाए थो नमाज़ पढ़ो, ज़िक्र करियो, रोज़ा रखो, चङाई करियो, सलाह शरीफ़ पढ़ो, अलाह जो नालो वठो, तस्बीहात पढ़ो, त पोइ तव्हां में ताक़त अचे। पोइ छोकिरो जो जवान थींदो त जहिड़ी पढ़ायो अलाह करो, सम्झ में आई ॻाल्हि की न? हीअ तयारी जो जहान आहे, बाबा ही तयारी जो जहान आहे। अलाह ताला फरमाए थो त हिमत करियो, यदऊन फीहा बिकुल्लि फाकिहतिन आमिनीन, उतां जा हर क़िस्म जा मेवा खाधा पीता, ला यज़ूक़ून फीहा अल-मौत इल्ला अल-मौततल ऊला, पहिरियों मौत मरी आया, मौत ख़तम, हाणे ज़िंदगी ज़िंदगी हमेशा जे लाइ रहो, हाणे अलाह सां गॾिजी रहो, बसि फना न थींदो, बका ई बका, सामान न वेंदो, हूंदो ई हूंदो, बुख न हूंदी, उञ न हूंदी, सूर न हूंदो, दर्द न हूंदो, बुखार न हूंदो, वक़ा अज़ाब अल-जहीम, अलाह ताला हिनखे जहन्नम जे बाहि खां बचाए वठंदो। होॾे ॿियो खातो खुलियल, मिन रब्बिक, तुंहिंजे परवरदिगार जो अहसान, ज़ालिक हुवल फौज़ुल अज़ीम, इहा आहे कामयाबी। इन्नमा यस्सरनाहु बिलिसानिका लअल्लहुम यतज़क्करून, अलाह तो फरमाए थो क़ुर मां तोखे आसान करे ॾिनो, वरी पढ़ी ॿुधाए, वरी पढ़ी ॿुधाए, जॾहिं ॿुधंदा त नओं अलाह कबी अजाइब, हू क़ुर जा अजाइबात ख़तम न थींदा, नओं ई नओं पियो तव्हांखे लॻंदो क़यामत ताईं क़ुर नओं ई नओं वेठो माण्हू ॿुधे। हदीस पाक में अचे थो, मन साम रमज़ान ईमान हुआ सावन गुफ़र लहू, जेको रोज़ा रमज़ान जा रखे, ईमान हिनखे मजबूर कयो आहे, अलाह खां सवाब जो हिनखे शौक़ु आहे, फरमाए त माफ़।
असौमली अन अॼु जी रोज़ो मुंहिंजो आहे। तव्हांखे बाने जे हिसाबनि में निमाज़ ॾिनमि, ज़कात ॾिनमि, ज़िक्र ॾिनमि, तस्वीर ॾिनमि, सभु शयूं ॾिनमि। अञा बि कर्ज़ रहिजी विया, केतिरा माण्हू आहिनि, पोइ कतो बंदि थी वई। चवंदासीं असांजो न हिसाबु आहे, अरे छा आहे बाक़ी हूंदी अलाह खे त ॼाण। फरमाईंदो त हाणे हिन वटि कुझु कोन्हे, जे रोज़ा नथसि, अलाह फरमाईंदो रोज़ा त मचाए मुंहिंजे करे कयां रोज़ा तव्हांखे न ॾींदुसि, पोइ असां बसि पर तव्हांजो हिसाबु पूरो कयो। पर ॾिसो कीअं खुली वेंदो पासो, जन्नत नज़र ईंदी, जायूं बंगला माड़ियूं आलीशान, ॾिसो था पिया कंहिं जाइ ते जॾहिं हिनखे छॾींदा त इहो ॾींदोसां, चवंदासीं छॾियुसि। असौमली अन अॼु जी बि ॿी रिवायत असौमली अन उजज़ा बि, रोज़ो मुंहिंजो आहे, रोज़े जे बदिले में मुंहिंजो सिर उन्हीअ जो आहे। हर वक़्तु अलाह तबारक व तआला जो दीदार हुनखे थींदो रहंदो। लिसान फराहतान फरहतुन इंद इफ्तार फरहतुन इंद लिक़ाए रहमान। रोज़ेदार खे ॿ राहतूं, हिकिड़ी दुनिया में बि आख़िरत में। दुनिया में इहा त सुकल जी मानी, खजूर जो ज़रो, तूं साग सूग हेॾो ॾींदोसि न, पुलावनि खां वधीक वणंदुसि। अहिड़ी राहत, अहिड़ी फराहत, पंहिंजो डुक पियो त शरबत जो डुक आहे। रोज़े खे रोज़ेदार खे रोज़े रखण जे वक़्त में हिकिड़ी राहत, ॿी वरी जॾहिं मां मिलंदोसांसि रोज़े जे करे पोइ राहत। अन उजज़ा बि, मां इन जो बदिलो आहियां जो मां हिन सां पाण मिलंदुसि, चवंदोसांसि त रोज़ेदार त रोज़ो रखियो, हे मां फरतक़िब इन्नहुम मुर्तक़िबून, तूं बि इंतज़ार कर, असां बि इंतज़ार, इन्हनि खे बि इंतज़ार आहे, तूं बि राहत कयो, हो बि राहत कनि। तो इहो प्रोग्राम न हो नथा मञनि, ॿई रस्तो ॾिसो, पोइ जंहिंजो नतीजो निकिरे, नथा सम्झनि त पोइ थोरो इंतज़ार करियो, अंजाम हर हिक जो आॾो ईंदो। तूं मुंतज़िर पंहिंजे अंजाम लाइ, हो मुंतज़िर पंहिंजे अंजाम लाइ। दुआ आहे त अलाह ताला असांखे हिन रमज़ान पाक जे अंदरि फर्माबरदारी नसीब करे, असांजे गुनाहनि खे माफ़ करे। असांजो हे जेको ॿियो नंबर ॾहो आहे, इहो आहे गुफ़रान जो ॾहो। अवलु रहमतुन, अवसतु मग़फ़िरतुन, आख़िरु इत्क़ुम मिनन नीरान, फरमायो रसूलुल्लाह। पहिरीं रहमत वारो, जिन जे ॿार ते रहमत हूंदी आहे, अलाह जी रहमत, हे आहे मग़फ़िरत ऐं बख़्शीश। ऐं पछाड़ी वारो अलाह ताला जी तरफ़ां जहन्नम जे बाहि खां आज़ादी, रमज़ान जी जुमली में जहन्नम जे बाहि खां आज़ादी। दुआ आहे त अलाह ताला असांखे उहो नसीब करे आज़ादी।